अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु मोहरा ड्रामे जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। मोहरा ड्रामो हिकु पाकिस्तानी ड्रामो आहे। जियो हर पल जो जेको बहितरीनु ड्रामो आहे, उन जी अपडेट तव्हांखे ॾींदासीं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा। जी दोस्तों, हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। छा हमाया ऐं हुनजी माउ जूं ॻाल्हियूं जेके नौकिराणीअ ॿुधियूं ऐं उहे घर में जेके सिकंदर जे कमरे खे आग लॻाइण वारी हमाया हुई, ऐं छा उनजी ॻाल्हि ॿाहिरि निकिरंदी ऐं उहा नौकिराणी उनजी राज़ फाश कंदी या न। जी दोस्तों, त उहा उनजी ॻाल्हि उहा नौकिराणीअ मां ई निकिरंदी जेका आग मचाईंदी ऐं ईअं ई हमैया खे खुआर कंदी आहे। दोस्तों, ॿिए पासे ॾिसंदो त हमैया जेका आहे त हमज़ा सां शादी करणु चाहे थी, पर इहे बिल्कुलु न थींदो दोस्तों। जॾहिं त अलीज़ा शहर छॾे चुकी आहे अलीज़ो, ऐं उहा जो जेको नेक्स्ट एपिसोड ईंदो उन में जेको हमज़ा सां टकरु थींदो ऐं उतां उन्हनि जी मोहबत शुरू थींदी दोस्तों। ऐं उन खां पोइ हू शादी बि कंदा। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिकंदर जो भाउ आहे हमज़ा, ऐं ईअं ई अलीज़ो उन्हनि खां बदिला वठणु शुरू कंदी पंहिंजा ऐं पंहिंजे घर वारनि जा जेके उनखे सूर ज़ख़म ॾिना अथऊं। जी त दोस्तों, पंहिंजो घर छॾणु जेको सवलो न हूंदो आहे, त अलीज़ो पंहिंजे घर छॾे ऐं ॿिए पासे रहणु लॻी आहे ऐं हू पंहिंजी जॉब जी तलाश में निकिरंदी ऐं हुनजो टकरु जेको हमज़ा सां थींदो ऐं ईअं ई हुननि जी मोहबत जो आगाज़ थींदो दोस्तों। हूअ हुन घर जी नुंहुं न बल्कि मालकियाणी थी वेंदी ऐं हुनजे सभु कुझु हुनजे दबदबे ऐं हुनजे हेठि हूंदो दोस्तों, ऐं हुननि खां पलांद वठंदी। जी दोस्तों, हीअ असांजी अपडेट वधीक अपडेट ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।